दादू मां वटि ब्रेकिंग न्यूज़ पहुचाईंदासीं जिते दादू चोर अटो ऐं चांवर गिह ऐं तेल समेत लखे रुपयनि जो सामान चोरी करे विया। दादूअ मां चोर अटो चांवर गिह ऐं तेल समेत लखे रुपयनि जो सामान चोरी करे विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे दादू मां शहज़ाद चांडियो। शहज़ाद आगाह कजो। हाँ जी बिल्कुल साजिद, मां के ॿुधाईंदो हलां त दादू शहर के गरीबाबाद मोहल्ला में ज़ाहिद सोलंकी के किराने दुकान जा ताला टोड़े चोर अटो चावर गिह तेल समेत लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। वाक़े जी NC रिपोर्ट दादू जे A सेक्शन थाने ते दाख़िल कई वई आहे। मां के ॿुधाईंदो हलां त मुतासिर दुकानदार दायो आहे त दादू पुलिस शहर के चोरनि हवाले करे छॾियो आहे। रोज़ाना फुरूं चोरियूं मामूल बणिजी वियूं आहिनि। चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान ऐं रक़म वापसि कराई वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। जी।